नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त की सुबह देरो मां खबर दींदारन। सुबह देरो शहर के लतीफ कॉलोनी के रवासिन इमदादुल्ला पीरजादो आशिक अली मला नजाकत चन्ना बियन अवामी न्यूज़ के बुधायो तो पब्लिक हेल्थ रानीपुर जे इंजीनियर SDO जी नायली करप्शन सबब मेहराबाद जे डेरन घट हलाइण सबब नालिन जो गंदो पानी असांजे घरन में काए पवे थो। घटन में हुजण सबब गंदगी माचण वञण ते मजबूर आहियूं। डेरन जे पानी सबब केतरे मिस्किनन जे घरन जूं चौदीवारियूं किरी पयूं आहिनि घर पिण ॾही किरी पिया आहिनि। हिननि चयो त मेहराबाद जे डेरन 4 करोड़ जी लागत सां तमीर थी। उन तमीराती कमन में नाकस मटीरियल इस्तेमाल करण सबब डेरन जी चौदीवारी मुख्तलिफ जायन तां टुटी भुरी पई आहे लगल फर्श पटजी वियो है। मेहराबाद जे डेरन ते बिजली जो ट्रांसफार्मर मोटरूं केतरे ही साल गुजरण बावजूद न लगाई वयूं आहिनि कागजी कार्रवाई में करोड़ों रुपया हड़प कया विया आहिनि। सोबतरो शहर में पब्लिक हेल्थ जूं केतिरियूं ही स्कीमूं सालन खां रोलड़े जो शिकार आहिनि। करोड़ों रुपया करप्शन जे वर चढ़ी विया आहिनि। पब्लिक हेल्थ जी नायली करे शहर गंदगी में घेरियल आहे। शहरन जो चवण हुयो त असां पब्लिक हेल्थ जे ऑफिसरन अॻियां काफ़ी दफ़ा शिकायतूं कयूं आहिनि पर ॿुधण लाइ तयार न आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध वास्तेदार आला अमलदारन खां मुतालबो कयो त पब्लिक हेल्थ में थियल करोड़ों रुपयन जी करप्शन जो नोटिस वठी सालन खां रोलड़े जो शिकार थियल स्कीमूं मुकम्मल कराए गंदे पानी के निकाल करण जा कदम खणी शहरन के गंदगी खां बचायो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।